जी, हिंदू काउंसिल पारां इस्लामाबाद में इंडियन हाई कमीशन जे साम्हूं ही एहतजाज जारी आहे। हिंदुस्तान में जेके 11 सिंधी हिंदू उते क़तल थिया हुआ उन जे इंसाफ़ लाइ एहतजाजी धरणो हयो पियो वञे। काल्ह खां वठी एहतजाज जारी आहे ऐं जेतोणीकि थोरी देरि खां ई ही जेको एहतजाजी कैंप आहे उहा जलसे में तब्दील थींदी। कुर्सियूं लॻायूं वियूं आहिनि, स्टेज तयारु आहे ऐं जीअं ई लीडरशिप ईंदी त तक़रीरुनि जो सिलसिलो जारी थींदो। हिन वक़्तु असां इन वक़्तु मौजूदु आहिनि जेके मुज़ाहिरीन, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। इहो ॿुधायो, कल्ह खां वठी तव्हांजो इहो एहतजाज जारी आहे ऐं थोरी देरि खां पोइ जलसो शुरू थींदो ऐं तक़रीरूं शुरू थींदियूं, तव्हां छा चवंदो? जीअं त पाकिस्तान हिंदू काउंसिल जे तरफ़ां जेके इंडिया में 11 भाती क़तल थिया आहिनि, जंहिंखे ख़ुदकशी जो रंग ॾेई रहिया आहिनि, असीं चवंदा जेके 11 भाती क़तल थिया आहिनि उनखे इंडियन गवर्नमेंट ख़ुदकशी जो हिकु रंग ॾेई रही आहे। या ख़ुदकशी न आहे, ईअं सम्झो क़तल आहे, पर उते असां का बि उनजी जांच न पई थी वञे। हेॾो सारो मुल्क, उन खां पोइ पाकिस्तान जा रिहायशी हुआ, नेशनलिटी उन खां पोइ पासपोर्ट होल्डर माण्हू हुआ, उन खां पोइ 11 माण्हू क़तल थिया आहिनि, पर उते उनजो गवर्नमेंट कुझु करे न रही आहे। ऐं मोदी सरकार मुसलसल उन्हनि जी फैमिली खे टार्चर कराए रहियो आहे। मुख़्तलिफ़ राह हिकिड़ी एजेंसी आहे उन खां टार्चर कराए रहिया आहिनि। जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि, आलमी बिरादरी, अक़वाम मुतहद ऐं पाकिस्तान जी वज़ीर आज़म खे बि अपील था करियूं त हिन मामले जो नोटिस वठनि, जीअं त 11 घर भाती क़तल जी, अवां ॿुधो संदन चवणो त हिननि जो एहतजाज जारी आहे ऐं इंसाफ़ मिलण ताईं एहतजाज कंदा। जॾहिं त जेका ताज़ा तरीन सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु जेको जलसे वारियूं तयारियूं आहिनि उहे मुकमल आहिनि। जीअं लीडरशिप ईंदी त तक़रीरुनि वारो सिलसिलो शुरू थी वेंदो। जी।